नवाबशाह में DHO ऑफिस भरिसां जर्मन इदारे जे तावन सां तामीर कयल सिंध जे टीं रीजनल बिलेट सेंटर जो इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताह वारी तक़रीब खे सूबाई वज़ीर सिहत ऐं पॉपुलेशन सिंध डॉक्टर अज़रा फज़ल पेजो ख़िताब कंदे चयो आहे, मां जर्मनीअ जे माण्हुनि ऐं हुकूमत जी थोराइती आहियां जिन सिंध हुकूमत जी मदद कई ऐं रीजनल बिलेट सेंटर क़ाइमु थियो। हिन चयो त नवाबशाह में 4 यूनिवर्सिटीज़ आहिनि। उते जे नौजवाननि खे मुंहिंजी अपील आहे त उहे वधि खां वधि हिन सेंटर में रत जो अतियो फ़राहम कनि। उन सां गॾु हितां जो ऑफिसर शेरी पिणु रत जे अते लाइ अॻिते अचनि। हिन चयो त शहीद बेनज़ीराबाद में क़ाइमु हिन रीजनल बिलेट सेंटर मां शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, नौशेरो फेरोज़, उमरकोट, मीरपुर ख़ास ऐं दादूअ जे माण्हुनि खे साफ़ रत मिलंदो। उन ई मौक़े ते जर्मनीअ जे काउंसल जनरल यूजन वोफ चयो त जर्मनी हुकूमत हमेशह पाकिस्तान ऐं सिंध जे माण्हुनि जी मदद कई आहे ऐं असांजे तावन सां सिंध में ही टियों रीजनल बिलेट सेंटर क़ाइमु थी रहियो आहे। नवंबर में असां कराचीअ में बि रीजनल बिलेट सेंटर खोले रहिया आहियूं। हिन चयो त मलेरिया, हेपाटाइटिस B, C ऐं थैलेसीमिया जे मूज़ी मर्ज़नि खे रोकण लाइ साफ़ रत जी वॾी ज़रूरत आहे। हिन चयो त हिन सेंटर जे क़ाइमु थियण सां सिंध जे माण्हुनि खे वॾो फ़ाइदो मिलंदो। Secretary with the team. It takes teamwork and a lot of decisions to be made to come to fruitful and hopefully long-lasting results. Also on the German side. उन ई मौक़े ते सेक्रेटरी सिहत सईद अहमद अवान, डॉक्टर दुरनाज़, रिटायर्ड जनरल मुईनुद्दीन हैदर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त तक़रीब में वाइस चांसलर गुलशन मेमन, DC शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र, एडिशनल कमिश्नर नवाबशाह परवेज़ अहमद बलोच, प्रोफेसर शमसुद्दीन शेख, DHO नवाबशाह मोहम्मद यूसुफ ज़रदारी, आफ्ताब अहमद ज़रदारी, बल्दिया चेयरमैन हाजी अज़ीम मुग़ल ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त फातिमा फाउंडेशन पारां महिमाननि खे मञता एवार्ड पिणु ॾिना विया। सर सामने सर मैम थैंक यू सामने देखिए मैम बेटा